जॾहिं बि अल्लाह जी ज़मीन ते कंहिं तकबुर कयो, ज़ुल्म कयो त अल्लाह बि उनखे निशाने इबरत करे छॾियो। त उअं ई हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दौर में जंहिंजो नालो मुसैब बिन वलीद हो, जंहिंखे सॼी दुनिया फिरौन जे नाले सां यादि कंदी आहे। ही इंसाननि ते ज़ुल्म कंदो हो ऐं जेकी माण्हू गरीब हुआ उन्हनि जो हक़ खाईंदो हो, उन्हनि खां सख़्त मज़दूरी वठंदो हो ऐं घटि पैसा ॾींदो हो। जेको इंसान उन जो गुलाम न थींदो हो उनखे क़त्ल करे छॾींदो हो। तॾहिं अल्लाह पंहिंजे नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे हुकुम ॾिनो, ए मूसा, फिरौन ताईं मुंहिंजो पैगाम पहुचा त हू इंसाननि ते ज़ुल्म न करे, न त अल्लाह जो अज़ाब इन्हनि खे ॿोड़े छॾींदो। जॾहिं अल्लाह जो नबी अल्लाह जो पैगाम फिरौन ताईं पहुचायो त हू हिन जो मज़ाक उॾाइण लॻो ऐं चवण लॻो, हितां जो ख़ुदा मां आहियां ऐं मां कंहिं रब खे नथो मञा। त बस अल्लाह पंहिंजी निशानियूं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे ज़रिए ॾेखारींदो रहियो ऐं पोइ सॼे मिस्र हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो मौजज़ो ॾिसी हैरान थी विया। कुझु ईमान खणी आया ऐं कुझु फिरौन खां सवाल करण लॻा। आख़िरकार फिरौन हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे मौजज़नि खे ॾिसी हिन ॻाल्हि ते अची पहुतो त अॼु मूसा ऐं उन जी क़ौम बनी इसराइल खे क़त्ल करे छॾींदुमि। अल्लाह पंहिंजे नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम ताईं पैगाम पहुचायो त ए मूसा, राति में पंहिंजी क़ौम खे वठी इन शहर मां निकिरी वञ। त ईअं ई हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम बनी इसराइल खे वठी उतां वञण लॻा। उन ॻाल्हि जो इल्मु जॾहिं फिरौन खे मिलियो त हू गज़बनाक थी चवण लॻो, कुझु बि थी वञे त मूसा ऐं उन जी क़ौम खे मां क़त्ल करे छॾींदुमि। हू पंहिंजी चाह ऐं जलाल सां उन्हनि खे ॻोल्हण लॻा। बस अॻियां अल्लाह जो नबी मूसा पंहिंजी क़ौम सां गॾु ऐं पोयां फिरौन जो लश्कर उन्हनि खे मारण लाइ ईंदा रहिया। आख़िरकार बनी इसराइल नतीजे ताईं पहुता ऐं फिरौन जो लश्कर पोयां लॻी उन्हनि खे ॾिसण लॻो। जॾहिं बनी इसराइल फिरौन जे लश्कर खे ॾिठो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे चवण लॻा, ए मूसा, तो असांखे किथे फसाए छॾियो आहे? हाणे पोयां फिरौन जो लश्कर असांखे मारे छॾींदो ऐं अॻियां ही दरिया आहे। अल्लाह जो नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमाइण लॻा, ए इंसानो, घबरायो न, अल्लाह असां सां गॾु आहे। इहो कॾहिं थी ई नथो सघे त फिरौन ऐं उन जो लश्कर असांखे पकड़े विझे। सभु चवण लॻा, ए मूसा, हाणे अॻिते वधंदासीं कीअं? बस एतिरी देर में आवाज़ घेब अचे थी, ए मूसा, पंहिंजी असा दरिया में हण। त बस जीअं ई हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी असा दरिया में हई त अधु पाणी हिकु पासे त अधु पाणी ॿिए पासे। अल्लाह विच में रस्ते खे ज़ाहिर करे छॾियो। पोइ उतां हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं उन जी क़ौम बनी इसराइल लंघे रहिया हुआ। जीअं इहो मंज़र फिरौन ऐं उन जे लश्कर ॾिठो त उहे बि उन रस्ते तां हज़रत मूसा ऐं उन जी क़ौम जे पोयां हलिया आया। जीअं ई हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम सां दरिया जे ॿिए पार पहुता ऐं दरिया जे विच में फिरौन ऐं उन जो लश्कर मौजूदु हो, त अल्लाह पाणी खे हुकुम ॾिनो त उहो ई थी वञ जीअं पहिरियां हुए। त बस इहो पाणी वरी मिली वियो ऐं फिरौन ऐं उन जो लश्कर ॿुधी रहिया हुआ। हीउ पूरो मंज़र हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं उन जी क़ौम ॾिसी रहिया हुआ, अल्लाह जो शुक्र अदा करे रहिया हुआ। ऐं एतिरी देर में फिरौन रड़ियूं करे चवण लॻो, मां बि मूसा ऐं हारून जे अल्लाह खे तस्लीम कयां थो। मां बि ईमान खणी थो अचां त मूसा जो अल्लाह वॾी कुदरत वारो आहे। एतिरी देर में आवाज़ घेब अचे थी त ए फिरौन, हाणे ईमान खणी थो अची? जॾहिं तूं दोज़ख जे दर ते अची बीठो आहीं, ए फिरौन, असां तुंहिंजे तकबुर ऐं तुंहिंजी लाश खे अचण वारी माण्हुनि जे लाइ निशाने इबरत कंदासीं। त जीअं हर हिकु इंसान इहो ॼाणे छॾे त ज़मीन ते इंसान खे तकबुर पाए नाहे पवंदो, अॼु बि अल्लाह फिरौन जी लाश खे निशाने इबरत करे रखियो आहे। बेशक जंहिं इंसान तकबुर कयो, इंसाननि ते ज़ुल्म कयो, उहो अल्लाह जी रहमत खां परे थी दोज़ख ताईं पहुची वेंदो।